करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलम्मा जाअहुम किताबुम मिन इंदिल्लाहि मुसद्दिक़ुन लिमा मअहुम व कानू मिन क़ब्लु यस्तफ्तिहूना अलल्लज़ीना कफ़रू फलम्मा जाअहुम मा अरफ़ू कफ़रू बिहि फ़लअनतुल्लाहि अलल काफ़िरीन। बि'स मश्तरौ बिहि अन्फुसहुम अन यकफ़ुरू बिमा अंज़लल्लाहु बग़यन अन युनज़्ज़िलल्लाहु मिन फ़ज़लिहि अला मन यशाअु मिन इबादिहि फ़बाअू बिग़ज़बिन अला ग़ज़ब वलिलकाफ़िरीन अज़ाबुन मुहीन। वइज़ा क़ील लहुम आमिनू बिमा अंज़लल्लाहु क़ालू नु'मिनु बिमा उन्ज़िला अलैना वयकफ़ुरून बिमा वराअहु वहुवल हक़्क़ु मुसद्दिक़न लिमा मअहुम क़ुल फ़लिम तक़्तुलून अंबिया अल्लाहि मिन क़ब्लु इन कुन्तुम मुअमिनीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदनि जे उन्हनि कुधियुनि ॻाल्हियुनि जो बयानु फरमायो हो जिन जे करे अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे मथां लानत कई। जो हुननि चयो त असांजूं दिलियूं असांजे तरफ़ खां महफ़ूज़ आहिनि, हिफ़ाज़त में आहिनि, जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि असांजे दिलि में दाख़िल थींदी ई नाहे। इहे लफ़्ज़ हिननि क़ुरान पाक जे तालीम जे मुतालिक़ चया हा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॿुधायल तालीम जे मुतालिक़ चया हा त असांजे दिलि में हाणे ॿी का तालीम ॿी का तरबियत दाख़िल न थींदी, असांजूं दिलियूं महफ़ूज़ आहिनि। अल्लाह से फरमायो उन्हनि जूं दिलियूं महफ़ूज़ न आहिनि बल्कि लानत आहे उन्हनि ते अल्लाह जी। हाणे गुज़िरियल आयतुनि में इहो उन्हनि जे कुधियुनि आदतुनि जे करे लानताणे जो बयानु हो। अॼोकिन आयतुनि में वरी उन्हनि जूं ॿियूं कुझु बेकार ख़सलतूं, बेकार आदतूं बयानु कयूं वियूं जिन जे करे बि उन्हनि जे मथां लानत पई। अल्लाह तबारक व तआला गोया के गुज़िरियल आयतुनि जी वज़ाहत कंदे फरमायो वलम्मा जाअहुम किताबुम मिन इंदिल्लाहि मुसद्दिक़ुन लिमा मअहुम। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे मथां इन्हनि यहूद जे ज़माने में क़ुरान पाक जॾहिं नाज़िल थियो त क़ुरान पाक उहो मुसद्दिक़ किताब हो जेको तौरात ज़बूर इंजील खे बि सचो पियो करे। क़ुरान पाक जे अंदरि बयानु लिखियलु आहे, अॼु ताईं क़यामत ताईं महफ़ूज़ हूंदो त अॻियां किताब तौरात ज़बूर इंजील सच्चा किताब आहे, अल्लाह ताला जी तरफ़ खां नाज़िल थियल आहे, अल्लाह ताला पंहिंजे पैगम्बरनि ते नाज़िल कया। क़ुरान पाक अॻियनि किताबनि खे मञे पियो, उन्हनि जी तस्दीक़ पियो करे। हाणे अल्लाह सी फरमाए थो जॾहिं क़ुरान यहूदनि वटि आयो, उन्हनि जे हथ में जेके किताब हुआ यहूदनि नसराननि वटि तौरात ज़बूर इंजील, उन्हनि खे बि क़ुरान तस्दीक़ कंदड़ मञींदड़ हो। उन जे बावजूद बि वकानू मिन क़ब्लु यस्तफ्तिहूना अलल्लज़ीना कफ़रू, उनखां पहिरियां इहे यहूदी असांखां फ़तह जी घुर कंदा हुआ, अल्लाह असांखे कामयाबी ॾे, फ़तह नसीब कर, काफ़रनि ते असांखे फ़तह नसीब कर। पोइ जॾहिं असां उन्हनि खे पंहिंजो महबूब पैगम्बर मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिनोसीं, उन जे ज़रिए सां क़ुरान पाक ॾिनोसीं, इन्हनि ॿिन्हिनि शयुनि सां हू कामयाबी ऐं फ़तह हासिलु करे सघंदा, पर हिननि इनकार कयो, असांजे नबीअ जो चयो न वरितऊं, क़ुरान पाक खे न मञियऊं, असांजे नबीअ खे सचो न चयूं। फलम्मा जाअहुम मा अरफ़ू कफ़रू बि, जॾहिं इन ॻाल्हि खे सम्झी वरितऊं त आख़िरी पैगम्बर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़ुरान पाक उन जे मथां नाज़िल थियो आहे त हिननि खे साड़ थियो, साड़ थियो। जीअं हिननि खे क़ुरान पाक जी
सच्चाई मालूम थी वई तीअं हिननि क़ुर पाक जो बि इनकार कयो। अल्लाह से फरमायो फलम्मा जाअहुम मा अरफू कफरू बि, जॾहिं हिननि खे हिन शइ जी ॼाण थी तॾहिं इनकार कयो, न कोन मञीदासीं। अरे बाबा तव्हां फतह पिया घुरो, फतह जो सामान था ॾियूं न तव्हांखे कामयाबीअ जो, वठो वठो। पर जॾहिं हुनखे ख़बर पई त इन जे ज़रिए सां फतह ऐं कामयाबी मिलंदी जो असां उनजा उम्मती थी वञूं, उनजे मथां ईमान आणियूं, क़ुर पाक जा पोइलॻ थियूं, तौरात खे छॾे ॾियूं, मूसा अलैहिस्सलाम खे छॾे ॾियूं, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती ऐं ताबेदार थियूं, इन ॻाल्हि जॾहिं मालूमात थियनि तॾहिं क़ुर थो फरमाए कफ़रू बि, हुन इनकार कयो, न कोन मञीदासीं। अल्लाह से फरमायो फलानतुल्लाहि अलल काफ़िरीन, इन काफ़िरनि ते अल्लाह जी लानत हुजे। घुरनि बि था पोइ ॾियूं था त वरी इनकार। हाणे इहो इनकार हुननि छो कयो, ज़रा थोरी वज़ाहत अल्लाह से कई आहे। बिसमश्तरू बि अनफुसहुम अन यकफुरू बिमा अंज़लल्लाहु बग़यन अन युनज़्ज़िलल्लाहु मिन फ़ज़लिही अला मन यशाउ मिन इबादिही। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे मथां क़ुर पाक नाज़िल थियो, पोइ हिननि खे हिन शइ ते साड़ थियो त क़ुर पाक अगरि नाज़िल करिणो बि हुयो त पोइ हिन जे मथां छो, नऊज़ बिल्लाह। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे मथां थियो, साड़ कंदे हिन जो इनकार कयूं, गोया के पंहिंजे नफ़्सानी तबियत आदत मुताबिक़ हिननि पंहिंजे तौरात जे ॿुधायल तालीम खे बि छॾे पंहिंजो पाण खे हिन कुफ्र में खपायो, पंहिंजो पाण खे हिननि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे इनकार में खपायो, पंहिंजो पाण खे हिननि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं क़ुर पाक जे हसद ऐं साड़ में हिननि पाण खे खपायो त क़ुर हिननि ॾिठो आयो या आख़िरी नबी हिननि मां छो आयो इन साड़ में। पोइ अल्लाह से फरमायो फ़बाउ बिग़ज़बिन अला ग़ज़ब, हिननि त अल्लाह तबारक व तआला जे ग़ज़ब मथां ग़ज़ब खयो। हिकिड़ो ग़ज़ब जो क़ुर जो इनकार कयूं, अल्लाह ताला जो ग़ज़ब मिलियो न, ॿियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो आख़िरी पैगंबर हुजण खां इनकार कयूं, ग़ज़ब मथां ग़ज़ब मिलियो न, डबल सज़ा ॼण त। हिकिड़ी सज़ा कुफ्र जी जो क़ुर ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इनकार कयूं, ॿी सज़ा वरी हसद जी, हसद बि जुर्म आहे त कुफ्र बि जुर्म आहे, ॿिन्हिनि जूं डबल सज़ाऊं, ग़ज़बिन अला ग़ज़ब, ग़ज़ब मथां ग़ज़ब हुननि ते पइजी वियो। वलिल काफ़िरीन अज़ाब मुहीन, अल्लाह तबारक व तआला इन्हनि काफ़िरनि जे लाइ फरमायो त इन्हनि जे लाइ अञा दर्दनाक अज़ाब बि आहे, माना दुनिया में बि हिननि खे ज़िल्लत ऐं रुसवाई मिली, आख़िरत में बि उनखे ॾुखाईंदड़ अज़ाब, दर्दनाक अज़ाब। इहो जहन्नम जो अज़ाब रिवायतुनि जे अंदरि ईंदो आहे, माण्हू जहन्नम में सड़ंदो बि पियो, पर इहो सड़णु ज़रा अहिड़े अंदाज़ में हूंदो जो सड़ी सड़ी ख़तमु थी वञे न, जीअं काठी ख़तमु थींदी आहे, बाहि लॻंदी अथसि, पोइ कोयलो थींदी आहे, पोइ आख़िर कोयलो बि छार थी वेंदो आहे, ख़ाक थी वेंदी आहे, पोइ आख़िर उहा ख़ाक बि अहिड़ी थी वेंदी आहे जो उहा ॿीहर ॿरण जे क़ाबिल न थींदी आहे, हुन में टांडो बि न रहंदो आहे, हुन में को जिस्म न रहंदो आहे जो हुनखे ॿीहर बाहि ॾेई सघिजे। हीअ ख़तमु न थींदा, पया सड़ंदा पया सड़ंदा पया सड़ंदा, ख़ालिदीन फ़ीहा अबदा, हमेशह हमेशह जे लाइ इहो जहन्नम हिननि खे पियो साड़ींदो। ऐं इहो अज़ाब क़ुर थो फरमाए, हुन अज़ाब जा क़िस्म आहिनि, उॿरंदड़ पाणी पीआरियो वेंदो, ज़क़ूम जो वणु बुख में खारायो वेंदो, रत ऐं पोइ उन्हनि खे उन में पीआरी वेंदी, उन्हनि जे पेट जा उज़वा सभु भुरी ॻरी करे पाखाने वारे पासे खां निकिरी वेंदा। अल्लाह से फरमाए थो वलिल काफ़िरीन अज़ाब मुहीन, रुसवा कंदड़ दर्दनाक अज़ाब आहे काफ़िरनि जे लाइ। माना मालूम थिए थो त अल्लाह तबारक व तआला खे इन ॻाल्हि ते ज़रा वधीक कावड़ ऐं गुस्सो थी अचे जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कोई इनकार थो करे, क़ुर पाक जो कोई इनकार थो करे, त अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु उन्हनि जे बारे में दर्दनाक अज़ाब जा लफ़्ज़ बयानु फरमाया आहिनि। पोइ अल्लाह से वरी चिटा लफ़्ज़ फरमाया, वइज़ा क़ील लहुम आमिनू बिमा अंज़लल्लाह, यादि रखो त इहे अल्फाज़ अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे अंदरि बयानु करे तव्हां असांखे तालीम ॾिनी आहे त इन्हनि यहूदनि मुंहिंजे नबीअ खे न मञियो हो, मुंहिंजे नाज़िल थियल किताब आख़िरी क़ुर पाक खे हुननि न मञियो हो, पोइ हुननि जे मथां हीअं असां लानत कईसीं। तव्हांखे ॿुधायूं था त तव्हां ते अहिड़ा त न थिजो, तव्हां ते अहिड़ा न थिजो, तव्हां त ईअं न कजो, अल्लाह ताला असांखे ॿुधायो आहे। हाणे इहो अहवालु ॾींदे अल्लाह ताला हीअं फरमायो, वइज़ा क़ील लहुम आमिनू बिमा अंज़लल्लाह, जॾहिं न हिननि यहूदनि खे चयो वियो हो त भाउ अल्लाह ताला तव्हांजे मथां जेको क़ुर नाज़िल कयो आहे, इन क़ुर ते ईमान आणियो, मञियो भला, क़ालू नुमिनु बिमा उनज़िल अलैना, चयूं त असां त रुॻो उन ते ईमान आणींदासीं जेको असांजे मथां नाज़िल थियो, माना तौरात, व यकफुरून बिमा वराअहू,
इन खां सवाइ जेके तौरात ज़बूर इंजील किताब आहिनि असां उन्हनि जो इनकार था कयूं, कोन ईमान न आणींदासीं उन्हनि ते। वहुवल हक़ मुसद्दिक़न लिमा माअहुम, क़ुरान तो फरमाए त हालांकि क़ुरान पाक अल्लाह ताला तो फरमाए त हालांकि क़ुरान पाक उन्हनि जे उन तौरात किताब खे बि सचो थो चवे, उनजी हक़ानियत बि बयानु थो करे। ॿियो लफ़्ज़ी तर्जुमो जेकॾहिं हीअं कजे त उन्हनि जे किताब तौरात में बि लिखियलु हुयो त आख़िरी पैगम्बर जेको ईंदो उनजो नालो मुहम्मद, ज़मीन ते आसमान ते अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो। उनजे मथां जेको किताब नाज़िल थींदो उनजो नालो क़ुरान पाक हूंदो। उन्हनि जे तौरात में बि इहा ॻाल्हि लिखियलु आहे त क़ुरान सचो किताब हूंदो, पर त बि उन्हनि न मञियो। हाणे इन ई अंदाज़ मां साबित थो थिए त हू पंहिंजे तौरात जे ॿुधायल अहकामनि जो बि ॼण त इनकार था कनि, छो त उन्हनि जे अंदरि इहे ॻाल्हियूं लिखियलु आहिनि, उन्हनि खे बि न मञियो। हाणे इन तरह सां हू क़ुरान पाक जा मुनकिर त थिया ई थिया, पर पंहिंजे तौरात जा बि मुनकिर थिया। पोइ अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फरमायो, गोया खे ॼण त सम्झाइण ख़ातिर, सोना नबी चलो भला ही तौरात खे था मञनि, ॿियनि किताबनि खे नथा मञनि, त पोइ भला इन्हनि खां तूं पुछ, फलिम तक़्तुलूना अंबिया अल्लाह मिन क़ब्ल, तव्हां न दावा था कयो त असां तौरात ते ईमान आणींदा आहियूं, तौरात खे मञींदा आहियूं, ॿियनि किताबनि खे कोन मञींदासीं, त पोइ तव्हांजे हिन इहा तौरात में बि त इहो लिखियलु हुयो न त नबियनि खे क़तलु करणु जुर्म आहे, पोइ तव्हां अॻियनि नबियनि खे क़तलु कयो, यहया अलैहिस्सलाम, ज़करिया अलैहिस्सलाम खे तव्हां क़तलु करे छॾियो। हालांकि इहे ॻाल्हियूं त क़ुरान पाक में तौरात ज़बूर इंजील सभिनी किताबनि में लिखियलु आहिनि, पोइ इहा ॻाल्हि बि लिखियलु आहे, उन ॻाल्हि ते तव्हां अमल कोन कयो भला, हीअ ॻाल्हि ते तव्हांखे नज़र आई आहे। हालांकि तौरात में इहा ॻाल्हि बि लिखियलु हुई त क़ुरान पाक बरहक़ किताब हूंदो, अल्लाह ताला जो आख़िरी किताब, संदसि आख़िरी पैगम्बर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थींदो, उहा ॻाल्हि बि कोन मञियव। पोइ तव्हां त हक़ीक़त में ॼाण त तौरात जा बि मुनकिर थियो। अहिड़ी तरह सां उन्हनि खे ईअं लाजवाब कयो वियो। हाणे जॾहिं मुनकिरनि वटि, यहूदनि वटि कंहिं बि क़िस्म जो को जवाबु न रहियो, तॾहिं ख़ामोश थी विया, त अल्लाह तबारक व तआला वरी कुझु ॻाल्हियूं ॿियूं बयानु फ़रमायूं। हाणे इन्हनि आयतुनि जे मथां गहरी नज़र रखिजे थी त इहा ॻाल्हि साबित थी थिए त हू पंहिंजे पर में सम्झंदा हुआ त असां रुॻो तौरात खे था मञूं, क़ुरान पाक खे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कोन मञींदासीं, छो त असांजे मथां तौरात नाज़िल थियो हो, उनखे मञींदासीं, ॿियनि किताबनि खे न। पर इन ॻाल्हि खे गहराईअ सां ॾिसबो त हू क़ुरान पाक जे इनकार सां गॾु, नऊज़ बिल्लाह, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे इनकार सां गॾु तौरात जो बि इनकार था कनि, छो त तौरात में लिखियलु हो त आख़िरी पैगम्बर जे मथां ईमान आणिणो आहे तव्हांखे, जे तव्हांजे ज़माने में अची वञे त, ऐं आख़िरी किताब खे तव्हां सचो करे मञींदव, उनजी ताबेदारी कंदव, उनजा पोइ लॻ थींदव, उनजे मथां अमल कंदव, पर हिननि उन ॻाल्हि ते बि अमल न कयो। ऐं साड़ में अची करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां चिटा खणी लफ़्ज़ इहे चयूं, क़ुरान तो फरमाए बग़यन अन युनज़्ज़िल अल्लाहु मिन फ़ज़ली अला मन यशाउ मिन इबादी, अल्लाह ताला पंहिंजे मर्ज़ीअ सां जंहिंखे वणेसि थो उनजे मथां क़ुरान पाक नाज़िल करे, उन मञींदासीं असां। अन युनज़्ज़िल अल्लाहु मिन फ़ज़लिही, साड़ कंदे हिन ॻाल्हि ते त अल्लाह नाज़िल करे पंहिंजे फ़ज़ल सां, पंहिंजे माननि मां जंहिं ते चाहे, इन ॻाल्हि ते साड़ कंदे अन यकफ़ुरू बिमा अंज़ल अल्लाह बेसमश्तरो बि बेसमश्तरो अनफुसकुम अनफुसहुम अन यकफ़ुरू बिमा अंज़ल अल्लाह, एॾा वॾा लफ़्ज़ अल्लाह से फरमाया। इन इहा कुद अमल इनकार साड़ जे करे इनकार जेको कयूं, इन इनकार में पंहिंजो पाण खे ॼण उन्हनि खपाए छॾियो। इन्हनि जो इहो खपाइणु ॾाढो बुरो, इन्हनि जो इहो बे वापारु ॾाढो ख़राबु हो, बुछड़ो हो, जो हिननि पंहिंजो पाण खे विञाए छॾियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साड़ में। इहो साड़ ख़राबु हो जंहिंजे मथां हुनजे मथां लानत अची वई, ग़ज़ब मथां ग़ज़ब अची वियो। पर सच पच गहरी नज़र सां ॾिसबो त उन्हनि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो शान ऐं क़दुरु मालूम कोन हो। हुननि खे रुॻो साड़ जेको दिलि जे अंदरि वेठो हो न, उन साड़ जे करे एॾी वॾी हस्तीअ, एॾी वॾी अल्लाह ताला जे नेमत जे इक़रार खां महरूम रहिया। इन्हनि लफ़्ज़नि मां गहरी नज़र सां इहो सबक़ में मिले थो त साड़ हिकु एॾी बुछड़ी बुरी बला आहे जेका नेकिन खे बि साड़े छॾींदी आहे। तॾहिं त हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे त हसद साड़ नेकिन खे ईअं साड़ींदो आहे जीअं बाहि सुकिन काठियुनि खे साड़ींदी आहे। त ॾिसो, हुननि जो थोरो घणो तौरात ते ईमान त हुयो न, पर त बि हुननि जो क़बूल न कयो वियो।
गुज़िरियल आयतुनि में अचे थो त क़ुर पाक ते ऐं क़यामत ते हुननि जो ईमान हुयो पर तब इहो क़बूल न कयो हुयो, छो त अल्लाह तबारक व तआला खे खपे पियो मुकमल अहकामनि जे मथां ईमान, पर हू कुझु ते आणनि पिया ईमान, कुझु अहकामनि जो इनकार कनि पिया। हुननि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ऐं क़दर जो कहिड़ो पतो। सच पच पुराणे ज़माने में अहिड़ा खोड़ वाक़िया अचनि था। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हस्ती त हिन काइनात सॼीअ खां मथे आहे, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जिस्म मुबारक जो वार जंहिंखे हथु अची वियो न ऐं उन वार खे जंहिं संभालियो उहो माण्हू बि दुनिया में बाकमाल थी गुज़रियो आहे। बुज़ुर्गनि लिखियो आहे बलख शहर जे अंदरि अबू हफ्स समरकंदी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, दीनी दस्तरखान किताब जे अंदरि इहा ॻाल्हि लिखियल आहे पहिरें जुल्द में, त बलख जे अंदरि हिकिड़ो नेक शख़्स हो, वफ़ात करे वियो। उनजी मीरास जा मालिक थिया 2 पुट। पोइ उन मिल्कियत विरहाए करे अधु करे खईं, पर उन शख़्स जे मिल्कियत में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा 3 वार मुबारक बि हुया, 3। हाणे हिननि चयो त इहे बि विरहाईंदासीं। हिकिड़ो वार खयूं, हिकिड़ो बचो। वॾे भाउ चयो नंढे खे त इन वार खे बि अधु कर, अधु तूं खण अधु मां खणा। नंढे चयो न यार अधु करणु बेअदबी आहे, न अधु न कबो। हुनखे वरी चिड़ लॻी, चङो जे एतिरो ई तोखे क़दुरु आहे, एॾो ई तोखे वारनि सां प्यारु आहे त पोइ 3 वार तूं खण भला, माल मूंखे ॾे। नंढे भाउ चयो हा। सिर्फ़ु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा वार मुबारक खयईं, बाक़ी सॼी दौलत वॾे भाउ खे ॾेई छॾियईं, सॼी दौलत। हाणे कुझु ॾींहं गुज़रिया, हो पंहिंजे दौलत सां ख़ुशि, हीउ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वारनि खे सीने सलाए वञी महफ़ूज़ करे वञी संभाले रखियईं। चंद ॾींहं गुज़रिया, उन मालदार जो माल अचे खुटणु खुसणु खपणु शुरू थियो, ईअं ज़ाया थी वियुसि, ईअं विञाए थी वियुसि, हथ मां खिसकी वियुसि जो हिनखे ख़बर ई न पई। मुफ़लिस थी वियो, सफ़ा फ़क़ीर थी वियो। इन मुफ़लिसीअ मायूसीअ फ़क़ीरीअ जे आलम में ज़िंदगी गुज़ारींदे ॾाढो दरपदर थींदे इत्तिफ़ाक़ सां हिकिड़े भेरे ख़्वाब में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत थी थिएसि। इन मुफ़लिस खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हाल अहवाल पुछियसि, छो मायूस लॻो पियो आहे, छा हाल आहे? अल्लाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए। त हिन शख़्स जवाबु ॾिनो त साईं मां मुफ़लिस थी आयो आहियां, सफ़ा ग़रीब थी पियो आहियां, कोई माल मता कुझु बि न रहियो आहे, सफ़ा मिसकीन ई हाल आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब में फरमायोसि त कम बख़्त बदनसीब, मुंहिंजे वारनि जे बदिले दुनिया खे तो तरजीह ॾिनी, दुनिया तोखे बहितर लॻी मुंहिंजनि वारनि खां वधीक। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾोरा पोइ ॾिनसि। हाणे हेॾो जॾहिं जाॻियो निंड मां, तॾहिं हिनखे वॾो शर्मसारीअ जो हिन जो मक़ाम हो, ॾिसण वटां हो हिन जो हाल, हिन जो चहिरो, हिन जो अंदाज़ ॾिसण वटां हो, एॾो शर्मसार हो। बसि पोइ हिन आफ़ियत सम्झी हिन ॻाल्हि में जो मिसकीनी मोहताजी त अॻ ई हिन जे मथां मुसलत थी चुकी हुई न, पंहिंजे नंढे भाउ वटि अल्लाह ताला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वारनि जे बरकत जे करे एतिरो माल हो जो हुन वटि खोड़ सारा ख़ादिम आहे जेके हुनजो माल संभालींदा। पोइ वॾो भाउ बि नंढे भाउ वटि ख़ादिमनि में गॾिजी हिकिड़ो ख़ादिम थी करे ज़िंदगी गुज़ारणु लॻो। काॾे माल ते सौदो कयईं, हुज़ूर जन जे वारनि खे रुॻो हिन ख़सीस सम्झो, उहा दौलत बि सॾी वई। उन भाउ वटि ख़ादिम थी करे रहणु पसंदि कयईं जंहिं भाउ खे मामूली वारनि जे क़दुरु करे हिन ॾिठो त वार मामूली, तूं वारनि खे खण, दौलत मूंखे ॾे। इन मामूली नज़रे जे करे एॾो वॾो हुन जे मथां वबाल आयो, माल हड़प थी वियो। त ॾिसो इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि मां मालूम थिए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो शान अक़दस त तमामु आला ऐं उत्तम आहे, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जिस्म जो कोई बि अहिड़ो ज़रो जंहिंखे तव्हां असां पंहिंजे नज़र में नऊज़ बिल्लाह फालतू वार सम्झूं, जंहिंखे हुज़ूर जो वार हथु अची वञे ऐं संभाले वियो त बि कमाए वियो। अल्लाह पाक चला तव्हां असांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नतुनि जो ताबेदार बणाए, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दीन ते मज़बूत ऐं महफ़ूज़ रहाए। अल्लाह पाक तव्हां असांजे वेहण खे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।